वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हारियाणी सां गॾु मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान फ़रहीन उॾियण। नाज़रीन, ही प्रोग्राम तव्हां ICT एग्रीकल्चर एक्सटेंशन जे फेसबुक पेज ते ॾिसी सघो था। नाज़रीन, अल्लाह ताला जेके बि शयूं ख़लकियूं आहिनि, जेके बि फ़सल ख़लकिया आहिनि, उन्हनि में इंसाननि जे लाइ शिफ़ा ऐं केतिरा ई फ़ाइदा रखिया आहिनि। ऐं उहे ई असांजा कुझु फ़सल अहिड़ा आहिनि जेके मेडिसिनल क्रॉप्स असां जेके चऊं था, जेके एज़ अ मेडिसिन यूज़ थियनि था। जीअं ई ॿार पैदा थिए थो त उनखे ॾिसो, अगरि बदहाज़मी थिए थी, पेट में सूरु पए थो, त असां उन्हनि खे अरग जी सूरत में असां उहो पीआरियूं था। जी नाज़रीन, तव्हां सम्झी त विया हूंदो त मां कहिड़े फ़सल जी ॻाल्हि कयां पई। जी, मां सौफ़ जी ॻाल्हि कयां पई। त सौफ़ जेका आहे हिकु मेडिसिनल क्रॉप आहे, जेके असां वॾिफ बि चऊं था। ऐं उहो जेको आहे त हर घर जी ज़रूरत आहे, उहो हर जॻह ते हिकु शिफ़ा जे तौरु यूज़ अचे थो। जॾहिं बि को घर हुजे या एज़ अ मेडिसिन जे तौरु असां उनखे इस्तेमालु कयूं था। ऐं अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में हुन वॾिफ जे बारे में ई ॻाल्हाईंदासीं ऐं उन ते उन जे फ़सल जे बारे में हाल अहिवाल कंदासीं। उन जे लाइ असां सां गॾु हिते उमरकोट ज़िले जे ॻोठ मसूदाबाद जी हिकु अदी हारियाणी मौजूदु आहे, जंहिंजो नालो अदी मलूकी आहे। अचो त उन्हनि सां कचहरी कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीक है, तव्हां ठीकु आहे? ठीकु। अदी जेको सौफ़ या वॾिफ जो जेको फ़सल आहे, इहो तव्हां हिते पोखियो था, इहो कहिड़े महीने में पोखियो था? ये 10 में पोखियूं था। अच्छा, हिनखे केतिरो टाइम लॻे थो तयारु थियण में ऐं कॾहिं उहो तयारु थी वञे थो? उनखे 6 महीना थिए था तयारु थियण में। 6 महीना लॻी वञे त तयारु थियण में। अच्छा, कहिड़े महीने में तयारु थी वञे थो? चौथे में। अच्छा, ऐं इन फ़सल में केतिरो पाणी घुर्बल आहे? इन में 5 पाणी घुर्बल आहे। 5 पाणी लॻे। केतिरा दफ़ा मतलब पाणी ॾियो था? 5 चक्कर ॾियूं था। जी। केतिरे अरसे खां पोइ उनखे पाणी अचे थो? हफ़्ते खां पोइ, 15 ॾींहं खां पोइ। अच्छा, इन फ़सल में जेको तव्हां पाणी ॾियो था, उहो घणो ॾियो था या थोरे ॾियूं था? सैलाब में वञी सैलाब ते पचे थो। अच्छा, थोरे मिक़दार में उनखे पाणी जी ज़रूरत आहे। घणो पाणी ॾियूं था त वरी सड़ी थो वञे, थोरी सैलाब ते वरी सुठो थिए थो। अच्छा, जेको जॾहिं फ़सल तयारु थींदो आहे त उन में तव्हांखे कीअं ख़बर पवंदी आहे, उन में कहिड़ियूं निशानियूं ईंदियूं आहिनि जो तव्हांखे ख़बर पवंदी आहे त हाणे हे फ़सल तयारु थी वियो आहे? हुन में ॿ पची वेंदा त उहा पीले रंग जा थी वेंदा हुआ, कचा हूंदा त साए रंग जा हूंदा। पोइ हुन में असांखे ख़बर पई हीउ पची वियो आहे, हाणे हिनखे वढी गॾु करियूं। गॾु करे हुनखे साफ़ु सुथिरो करी पोइ कटा भरी पोइ मार्केट मोकिलींदा आहियूं। मार्केट मोकिली पोइ हुते विकिणी वरी वापसि ईंदा आहियूं। वरी हिकिड़ी ॾींहुं छॾे वरी ॿिए ॾींहुं वञी लॿारू कयूं था। अच्छा, तव्हांखे मतिलबु जेको ख़बर पए थी त हाणे फ़सल तयारु थी वियो आहे, जॾहिं हुनजा उहो हेॾे कलर जा जी थी वञनि था? हा, हेॾे कलर जा थी। अच्छा, जॾहिं उहो लाबारो तव्हां करे था छॾियो त उन खां पोइ उनखे उथल पुथल करे कयूं था, वरी छांव में रखूं था, वरी हिते 2 ॾींहं छॾे वरी 3 ॾींहं कुटी वरी गॾु करे साफ़ु हवा ॾेई वरी कटा में लॻायूं था। अच्छा, छाजे करे मतिलबु तव्हां उनखे रखंदा आहियो? हाँ जी, उनखे तव्हां जेको उथल पुथल करे छो था रखो? उहो त ख़राबु न थिए, वरी साफ़ु सुथिरो हुजे, ख़राबु न थी वञे। पोइ उथल पुथल कोन कंदा त ख़राबु थी वेंदो, कारो थी वेंदो। त उथल पुथल कंदा त रंग सुठो थींदो ऐं पोइ उनजी मार्केट में जेको आहे त सुठो, हा, रेट सुठो मिलंदो। वॾिफ खां अलावा तव्हां ॿिया कहिड़ा फ़सल पोखियो था? ॿिया फुटी पोखियूं था, मिर्च पोखियूं था, स्पंगर पोखियूं था, मटरी पोखियूं था, गजरूं पोखियूं था, खाइण जूं गजरूं दार पोखियूं था, ॿियूं लावलियूं जात पोखियूं था। अच्छा, जेके ॿिया फ़सल आहिनि उन्हनि जे मुक़ाबले में वॾिफ जो जेको फ़सल आहे उहो वधीक फ़ाइदेमंद आहे ऐं घटि अरसे में पचे थो, या जेके ॿिया आहिनि उन्हनि सां वधीक फ़ाइदो थिए थो तव्हांखे? वधीक उन में थिए थो जेको फालतू फसल पोखियूं था, उहा जल्दी तयारु थी वञे थो, उन में असांखे फ़ाइदो मिले थो। कहिड़ो वॾिफ वारो फ़सल? जी, वॾिफ वारो गजरूं आहे थी या मटरी थी कोई आहे, इन में फ़ाइदो जाम मिले थो। ॿियनि फ़सलनि खां वॾिफ वारो जेको फ़सल आहे उन में कहिड़ो फ़ाइदो आहे? उन में फ़ाइदो आहे इहा जाम वारा थो ॾे, इन में वरी असांखे ॾाढो मतिलबु घटि टाइम में उहो जी, थिए थो, घटि टाइम में वधीक मिले थो, वधीक मिले थो ऐं ख़र्च बि हिन ते घटि थो घटि अचे थो। ऐं ॿियनि फ़सलनि ते ख़र्च बि वधीक थो अचे ऐं उन में जेको आहे त मिले बि फ़सल उहो घटि थो ऐं टाइम बि घणो थो लॻे। जी, त इन करे तव्हां इहो ई चवंदो त मतिलबु वॾिफ जो जेको फ़सल आहे उहो वधीक सुठो आहे, वधीक सुठो सुठो फ़ाइदो आहे। असां चऊं था इन खां वरी अॻिते सुठो पोखियूं असीं, इन में वरी असांखे बचत थिए त असांखे अञा कुझु अॻिते कमु करिणो। अच्छा, कॾहिं ईअं थियो आहे जो तव्हां मतिलबु हिकिड़ो फ़सल कोई पोखियो हुजे ऐं उनखे पूरो मतिलबु तयारु थियो हुजे ऐं उहो पोइ तयारु थी वियो हुजे ऐं पोइ कोई अहिड़ो कुझु थियो हुजे तबाह थी वियो हुजे? हा, तबाह थी वियो। बरसात आई पर साल असांखे स्पंगर सभु सड़ी वियूं, बरसात आई मथां तयारु थी ख़तमु थी वियूं। अच्छा, पोइ उन खां पोइ तव्हां कहिड़ा उपाउ वरिता, पोइ छा कयो तबाह थियण खां पोइ हुनजे? पोइ उन खां पोइ वरी नई वरी पोखी फुटी बि पोखी, मिर्च पोखिया, मिर्च हाणे उहा ई सभु तबाह थी विया हिन साल में।
अच्छा, हिते जेको पाणी मौजूदु आहे उहो कहिड़ो आहे? ज़मीन मतिलबु कहिड़ी आहे, कहिड़ी ज़मीन में उहे पोखिजे थी या वॾफ, ऐं उन खां पोइ पाणीअ ते पाण अचूं था? पाणी असीं ॿिनि ज़मीन में हिते पोखियूं था, कलर हुजे थी उन में पोखियूं था वॾफ। अच्छा, जेका कलर वारी ज़मीन आहे उन में बि वॾफ पोखिजे थी? उन में सुठी थी वञे थी, जिते कलर हूंदी आहे उन में सुठी थी वञे थी। ऐं हिते कहिड़ो पाणी आहे? मिठो पाणी आहे? जी मिठो आहे, खारो निकिरे थो हेठि, कुझु मिली मिठो आहे। हींअर असां पाणी आई कोन्हे, नुक़सान वॾा थिया आहिनि, आई कोन्हे, तव्हां पाणी परे सां भरे अचूं था मथे ते। अच्छा जी नाज़रीन, अगरि हिननि खे पाणीअ जी प्रॉपर सहूलियत ॾिनी वञे ऐं उन्हनि जे लाइ जेके सब्सिडी ॾेई ट्यूबवेल वग़ैरह ठाराए ॾिना वञनि त हे उन्हनि मां सुठो इहे फसल लॻाए उन्हनि मां सुठो मुआवज़ो हासिलु करे सघनि थियूं। अच्छा अदी, जेको तव्हां फसलनि में वञो पिया, कमु वग़ैरह कयो पिया, त उन में कहिड़ा मसइला तव्हांखे पेश अचनि था? इनमें मसला को मर्द थी वियो, कहिड़ा सूंडियूं आहिनि, कोई अहिड़ियूं आहिनि मर्द आहिनि, तेलू मर्द। तव्हां पाण सुञाणो था त उन में कहिड़ो जेको आहे त जीत वग़ैरह लॻो आहे? जीत सूंडी आहे, हिकिड़ो अछो मख आहे, हिकिड़ो तेलो मर्द आहे, ऐं हिकिड़ी सूंडी आहे, इहा खाईंदी गाढ़ी सूंडी आहे, साई सूंडी आहे, इहा मर्दनि खे लॻे थो। अच्छा, उहो तव्हां ॾिसी सुञाणे वञो था त हिनखे हे मर्ज़ लॻो आहे? जी हा, हुनखे सुञाणी वञे। अच्छा, उन खां पोइ तव्हां उनजो कहिड़ो हल कढो था? उनखे कहिड़ा जेको आहे त पेस्टिसाइड्स वग़ैरह जेके उनखे लॻनि था त उन छा हल तव्हां कढो था? उन मां वरी असीं घर जो वरी हथ जो वरी ज़ेर ठाहे ॾियूं था मर्दनि खे, मर्द वरी वञे था उनखे वरी कुंवारो ॾेई अचे था, ज़ेर खे वरी ख़तमु करेनि। अच्छा, उहो ज़हर कीअं ठाहियो था? ज़ेर त उतां लिम वठी अचूं था, पोइ काड़े देगड़ो में वॾो उन पाणी सां कपिड़े में छाणे पोइ टांकी भरे वञूं था, कुंवारो ॾेई अचूं था। अच्छा, हुन में निम जो? निम जो। उहो केतिरो निम हुन में यूज़ थिए थो? उन में 6-10 किलो आहे पाणी, उन में 2 किलो रहे थो। 10 किलो पाणीअ में 2 किलो जी निम हुन में इस्तेमालु कयो था ऐं उनखे हुन में गारे वरी ॿियो पाणी साफ़ सुथरो विझी पोइ वरी उते कुंवारो ॾेई अचूं था। अच्छा जी। अच्छा, तव्हां घर जो कमु बि कयो था, उन खां अलावा ॿनीअ जो बि कमु कयो था, त इन सॼे ॾींहं में तव्हांजो जेको हिन में गुज़री वञे थो त उनमें कहिड़ियूं मुश्किलातूं तव्हांखे पेश अचनि थियूं हिकु औरत जे लिहाज़ खां? उहो असां घर जो कमु पहिरीं सुबुह थी वञूं था, मानी बानी पचाए ॿनी में को चूंड बूंड जो करूं था, जाम ॿिजो पोखण जो पोखूं था असां, पोइ वरी ॿार ॿिए खे संभालणो आहे, माल आहे उनजी ॾोहियूं था खीर। अच्छा, वॾफ खे चूंडण जो जेको सही तरीक़ो कहिड़ो आहे? वॾफ खे चूंडण त असीं ॾाटा खणी वञूं था, कांबा खे ॿधे पोइ उनखां लूणूं था। अच्छा, मतिलबु ॾाटनि सां ई उनखे कढो था? हा, चुगा आहिनि, चुगा वढी वरी गॾु करे वरी भरी ॿधे घर खणी अचूं था। अच्छा, त छांव में रखी वञूं उते वरी 4-5 भरियूं वढी अचूं, वरी 4 भरियूं वरी सुबुह जो वढी वरी गॾु करी वरी सुकायूं। ऐं उनखे मार्केट में तव्हां कहिड़े रीति मोकिलियो था, पैकिंग वग़ैरह? जी हा, उनमें पोइ असां साफ़ करे उन कटा भरे पोइ वञूं था रक्शे में खणी। इन खां पोइ लाबारे खां पोइ तव्हांजो नई जेको नओं फसल आहे उनजे लाइ तव्हां ॿिज बचाए रखो था या वरी ॿियो ॿिज वठो था? बचाए रखूं था असीं पाण, कुझु ज़मीनदार वठी ॾिए थो। अच्छा, उहो ॿिज तव्हां उन मां ई बचाए रखंदा आहियो ताकी आसानी सां वरी नए फसल में उहो इस्तेमालु थी सघे। अच्छा, इन खां अलावा तव्हां ॿिया कहिड़ा फसल पोखियो था हिते? जीअं शायदि तव्हां ॿुधायो कलौंजी वग़ैरह बि तव्हां पोखियो पिया? उहा पोखी कलौंजी पोखी हींअर पकी बीठी आहे। अच्छा, स्पंगरिया पकी बीठी आहे। कलौंजी फसल जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? कलौंजी फ़ाइदा सुठा आहिनि, इहा जाम महांगी वञे थी, इनमें वरी बचत सुठी मिले थी। जीअं तव्हां पहिरियां ॿुधायो त मतिलबु वॾिफ ॿियनि उन्हनि जे फसलनि जे मुक़ाबले में वधीक फ़ाइदो ॾिए थी, छा ईअं कलौंजी बि सुठो फ़ाइदो ॾिए थी? जी, सुठो फ़ाइदो, सभिनि खां महांगी वञे थी कलौंजी। अच्छा, मतिलबु उन में तव्हांखे घणो फ़ाइदो थिए थो, छो त उहा महांगी विकिणे? हा, महांगी। ऐं पोइ उन ते ख़र्चु केतिरो थो अचे? उनमें ख़र्चु कोन्हे, वटी बाण लॻे त बसि। अच्छा, उनमें फुआरा कोन्हे। अच्छा, उनमें फुआरो वग़ैरह नथो हुजे? ऐं उनमें पाणी केतिरो ॾिजे थो? पाणी इनखे 2 वारा 5 वारे ते पची वञे थी। घणे मिक़दार में या घटि? घटि न, हेतिरो पाणी सैलाब ते पोखियूं था, सैलाब ते ख़तमु पची वञे। अच्छा, उनखे मतिलबु केतिरो टाइम लॻे थो पोखण में? पाणी जा वॾा मसला आहिनि। पाणीअ जा कहिड़ा मसला पेश अचनि था तव्हांखे? पाणी जो असांजी मसला थींदा आहिनि, पाणी असांखे हींअर कोन्हे, ॾुखाई जाम थिए थी बरसाति जे ॾींहंनि में, अचे थी बरसातूं अची अहिड़ी मुसीबतूं थियनि थियूं, पाणी खे असांखे पीअण लाइ असीं मजबूर आहियूं। मतिलबु हिन वक़्तु पाणीअ जी तव्हां वटि तकलीफ़ आहे।
कोट तकलीफ़ आहे। जी जी नाज़रीन, ॾिसो असांजो हारियाणियूं केॾियूं महिनत कशा आहिनि ऐं हे उहे जेके फसल ते पोखनि थियूं जेके आम मतिलबु आम न आहिनि, घटि माण्हू पोखनि था। अगरि हिननि खे सब्सिडी ते ट्यूबवेल लॻाए ॾिना वञनि या हिननि खे प्रॉपर उहो पाणी जेको आहे फ़राहम कयो वञे त हे इन्हनि जेके मेडिसिनल क्रॉप्स आहिनि जीअं कलौंजी थी वई, सौफ़ थी वई, इहे लॻाए करे हिन मां सुठो फ़ाइदो हासिलु करे सघनि थियूं। जी अदी, इन खां अलावा जेको तव्हां ॿनियुनि ते वञो था ऐं उन खां अलावा जेको ॿनियुनि ते कमु कयो था, घर जो कमु, ॿिया कहिड़ा जेके पोरिया तव्हां कयो था सॼे ॾींहं में? ॿिया पोरिया असां घर वञी किथे तारीख़ मिले त तारीख़ ते वञूं था, या चूंड मिले त किथे चूंड ते वञूं था। को हथ जो हुनर कयूं था, रली सिबूं था, कहिड़ी सॻी बॻियूं ठाहियूं था, विहाणा ठाहियूं था, चादरूं ठाहियूं था, सभु थोरो घणो सभु कमु करियूं था। अच्छा, माल जो गाह करियूं था, माल खे ॾोहण, माल खे ॿधण का, माल जा खंदा साफ़ करणु, सभु कमु। अच्छा, इहो हथ जो हुनर तव्हां कंहिं सेखारियो आहे? हथ जो हुनर असांखे अध्या सेखारियो आहे, रोशन मोकिलिया हुते सेंटर में, उतां कुझु सिखी आया उनखे इनखे अदना अदी खे शाबाश असांखे सिखिया ॾिनी। असांजूं हाणे नियाणियूं सियाणियूं आहिनि, उन लाइ असीं महिनत करियूं था, पोइ उन्हनि जे असांखे ख़र्च घटि लॻंदो आहे, असां घर में ठाहे छॾूं न, असां सिनाणे जा वठूं था। अच्छा, ऐं जेको माल वग़ैरह तव्हां कुकड़ियूं वग़ैरह पालियो पिया, इहे सॼियूं जेके आहिनि त तरबियत तव्हांखे कंहिं ॾिनी आहे? तरबियत असांखे हैंडस ॾिनी। मतिलबु कंहिं सेखारियो आहे तव्हांखे इहो त हिते कुकड़ियूं वग़ैरह हिननि खे कीअं पालिजे, आहे कमु कीअं कजनि, तव्हां घर में ई सिखिया आहियो की सॼो तव्हांखे सेखारियो वियो आहे? इहे असांखे सेखारियो आहे, रोशन सेखारियो, उन मां पोइ असां पाण वरी ॿियनि खे सेखारिया, असां पाण घर में अहिड़े तरीक़े सां संभालियो आहे। अच्छा, मतिलबु जेको तव्हांखे सेखारियो हुयो उहो तव्हां पाण ताईं न रखियो, उहो तव्हां वरी हुनखे अॻिते ॿियनि ताईं पहुचायो आहे, ॿियनि खे बि सेखारियो आहे। तमामु बहितरीन ॻाल्हि आहे। ॾिसो, हिकिड़ो हिननि खे हिकिड़ी शइ जेका सेखारी वई आहे, हिननि उन्हनि खे पाण ताईं महदूद न रखियो, हिननि उन्हनि खे वरी अॻिते पास कयो आहे, अॻिते ॿियनि खे सेखारनि थियूं ऐं वरी उहे ई वरी उन्हनि खे वरी ॿियनि खे सेखारंदियूं ऐं ईअं इन ई तरीक़े सां इहे जेको आहे त इहो लर्निंग जो जेको प्रोसेस आहे इहो हलंदो रहे थो। महिरबानी अदी। जी नाज़रीन, तव्हां अदीअ सां ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं तव्हां ॿुधो त मतिलबु हे हिते सौंफ या वॾे चऊं असां ऐं कलौंजी, हिन खां अलावा ॿिया केतिरा ई फसल जीअं स्पंगोइट थी वियो, मतिलबु मेडिसिनल क्रॉप्स हिते पोखनि था। ऐं जीअं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि फ़रमान आहे त कलौंजी में मौत खां अलावा हर मर्ज़ जो इलाजु आहे। त मुंहिंजो आबादगार भाइरनि खे इहो ई मैसेज आहे हिन प्रोग्राम जे थ्रू त तव्हां बि जेको आहे त अहिड़ा फसल पंहिंजे पोखियो जेके घटि टाइम में तव्हांखे वधीक मुनाफ़ो ॾियनि था। ऐं तव्हां हिन प्रोग्राम मां जेके असांजूं ॻाल्हि ॿुधी या टेक्नोलॉजी ॿुधी त कीअं मतिलबु उन्हनि खे पोखिजे थो, केतिरो टाइम वठनि था ऐं उन में केतिरो फ़ाइदो थिए थो, केतिरो ख़र्चु घटि थिए थो, त उमेदु आहे त इनखे पाण प्रैक्टिकली उहे शयूं तव्हां बि कंदव। इन सां ई गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। तव्हां खां इजाज़त वठंदमि, तेसिताईं पाण नए प्रोग्राम में वरी कंहिं नई शख़्सियत सां गॾु मौजूदु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।